मुअद्दबाना गुजारिश कयूं था त पंहिंजे नूरानी खिताब सां असांखे अव्हां खे नवाज़ी। नारे तकबीर। अञा थोड़ो बुलंद आवाज़ सां नारे जो जवाब दियो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर। हजरत अल्लामा किबला साईं मुफ्ती साहब, मदरसा सिबतुल बुरहान। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर।
सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, हाज़रीन व नाज़रीन व सामईन, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, कुरान शरीफ जी हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह अज़ीज उन जो तर्जुमो ऐं मुख़्तसर तफ़सीर ऐं कुछ ॻाल्हियूं इंशाअल्लाह तव्हां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। दुआ कजो अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी जी मौला पाक शल हाज़री क़बूल फरमाए ऐं हिन मदरसे खे अल्लाह ताला हमेशा हमेशा दीन जो मरकज़ बनाए, दीन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान पाक जे टिन हाफ़िज़न सगोरन कुरान शरीफ याद कयो, जन खे तव्हां जे आॾो दस्तार कराई वई। इहा हिन मदरसे जी कारकर्दगी आहे जो तक़रीबन हर साल थोड़ा या घणा बहरहाल तसलसल सां शागिर्द तैयार थींदा रहन था। दीन जा दीनी मदरसा दीन जा किला अथव। इस्लाम जो किलो जेकॾहिं तव्हांखे ॾिसणो आहे त दीन जे मदरसे खे ॾिसंदा कयो। इन्ही मदरसन मां सैयदना इमाम आज़म, इमाम शाफ़ई, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हम्बल, हजरत बायजीज बिस्तामी, जुनैद बगदादी, सर्री सख्ती, महबूब सुबहानी, पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी ऐं असांजे सिंध जो मारूफ शख्सियत हजरत अल्लामा व मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जहिड़ा आलिम, इहे सब दीन जे इल्म फैलाइण वारा, इल्म जी ख़िदमत करण वारा, इहो फैज़ हिन दीन जे मदरसनि जो अथव। इहो सिलसिलो नबी पाक जे ज़माने खां सहाबे सुफ़ा वारनि खां शुरू थियो आहे। मुख़्तलिफ़ सूरतुनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते पूरी दुनिया में जारी ऐं सारी आहे। जिथे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो तज़किरो रोज़ ऐं शब कयो वेंदो आहे। हिकिड़ी आलिम मशहूर हदीस ॿुधाईंदा आहिनि, चवंदा आहिनि त बाबा महबूबन जो फरमान आहे त तालिबुल इल्म जंहिं ज़मीन ते घुमंदो आहे उते अल्लाह जा रहमत जा फ़रिश्ता पंहिंजा नूरी पर विछाईंदा आहिनि। अवां इन मां अंदाज़ो कयो त जेकॾहिं शागिर्द जो इहो मक़ाम आहे त उन्हनि उस्तादनि जो केॾो मर्तबो हूंदो जेके क़ुरान ऐं हदीस जी तालीम ॾियारनि था पिया। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु मुझे सोने नबी करीम के दुनिया ते मोकिलियो ऐं दुनिया जो मालिक करे मोकिलियो। ज़ाहिरी तरह
फकीरी खणी आया, न ज़मींदारी ठाहियूं, न बाग ठाहियूं, न कारोबार, न दुकान, न बिल्डिंगूं, नव मुंहिंजे महबूब जा हरम हा, नव घर वारियूं हुयूं ऐं उन्ही नवनी घर वारनि जा जुदा जुदा घर कचड़ा ठहियल हा, जंहिंजी छत कजीअ जे फरहनि जी हुई, उहा बि कची ही, मथां गारो बि आयल हो, अलाए कोन आयल हो। बज़ाहिर का भी मिल्कियत कान छॾियऊं, फकीरी हाल में आया। अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनन वमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। पाण दुआ घुरंदा हा, मुंहिंजा मौला जेकॾहिं मूंखे दुनिया में रहाई त बि मिस्कीनी हाल में रहाइजां, मुंहिंजो लाॾाणो कराए त बि मिस्कीनी हाल में कराइजां, पर क़यामत में उथारी त मूंखे मिस्कीननि सां गॾु उथारजां। पर इन जे बावजूद भी बकौल आला हजरत जे, उनके दो जहां की नेमतें हैं उनके खाली हाथ में। बज़ाहिर में उन्हनि जा हथ मुबारक खाली हुआ, लेकिन हकीकत में इहे चइजे त ॿई जहान मुस्तफ़ा जी झोली में हुया। पाण फरमाईंदा आहिनि, लौ शेतो लसारत मइयल जिबाल ज़हबन बल फिद्दतन। मां मोहम्मद करीम जेका है फकीरी, हे जेका गरीबी, हे जेको गरीबी हाल इख्तियार कयो आ, सो मुंहिंजी मजबूरी न समझजो, मना मजबूर आहियां तंहिंजे करे मां फकीरी हाल इख्तियार कयो आ। चवनि था न, इहा मुंहिंजी फकीरी इख्तियारी आ, मूं इख्तियार कई आ, पर बाहिर बज़ाहिर जेकॾहिं तव्हां मुंहिंजो पावर ॾिसणु चाहियो न, मां खणी चाहियां त मके मदीने जबलनि खे इशारो कयां त सोन चांदी जा बणजी वञे। पर इन ताक़त जे हूंदे भी मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकीरी खे तरजीह ॾिनी आ, गरीबी हाल खे तरजीह ॾिनी आ। पाण का भी मिल्कियत न बनायूं, न मिल्कियत बनायूं, न मिल्कियत छॾे विया। महबूबन करीमन जेकॾहिं का मिल्कियत छॾी आ त उहो महबूब पाक हेत क़ुरान ऐं हदीस जो इल्म छॾे विया। हुज़ूर फरमान था, हाणे इहो इल्म क़ुरान पाक ऐं हदीस पाक जो जेको मां तव्हांखे ॾेई छॾियो आहे ऐं ॾियो वञा थो, मां त दुनिया मां बुरको मटाए तव्हां खां अलविदा करे हलियो वेंदुसि, पर ईअं न भाइजो त को मां तव्हां खां धार आहियां। हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम, मुंहिंजी हयाती बि तव्हांजे लाइ भलाई आहे त मुंहिंजो विसाल करणु बि तव्हांजे लाइ भलो आहे। साहबन चयो, या रसूल अल्लाह, इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी त तव्हांजी हयाती असांजे लाइ भली आहे, पर अव्हांजो विसाल असांजो असां खां जुदा थियण इहो कीअं भलो आहे? आयो असां में त असांजे लाइ भलाई आहे, पर जे असां खां मोकिलाए ॾींदो त हिन में कहिड़ी भलाई आहे? पाण फरमाए था, इन्नी फर्तुल लकुम, मां तव्हांजो अॻिते इंतज़ाम करणु थो हलां। तव्हां उञाया बुखाया हथे खाली कमज़ोर ईंदो, जीअं मुक़दमतुल जैश अॻिते हली पंहिंजे लश्कर जो सामान सरड़ो ठाहींदो आहे त लश्कर अचे त हुन लाइ अॻे हर शइ जो इंतज़ाम थियल हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मां बि अॻिते हली पंहिंजे उम्मत जे लाइ तयारी थो कयां। उन हबीब जेकॾहिं का दुनिया में शइ छॾी, उहो ई इल्म छॾियाऊं, क़ुरान छॾियाऊं ऐं हदीस छॾियाऊं, ऐं पाण उन जे लाइ फरमायूं त मुंहिंजा वारस इन्ही क़ुरान ऐं हदीस खे संभालण वारा आलिम अथव। छो त जेको वरसो मां छॾियो आहे, उहो वरसो आहे इल्म जो, ऐं उन इल्म जे वरसे खे जेको हासिल कंदो उहो मां मोहम्मद करीम जो वारस आहे। हिकिड़ी हदीस आहे जेके आलिम आम बयान कंदा आहिनि, महबूबन करीमन फरमायो आहे, मन ज़ार आलिमन फ़क़द ज़ारनी,
जै मुझे कह बि इल्म वारे आलिम शरीयत जे आलिम जी ज़ियारत कई त जणो मां मुहम्मद जी ज़ियारत कई। मन साफ़ह आलिमन फ़क़द साफ़अनी। हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जै आलिम बाअमल सां हथ मिलायो मुसाफ़ो कयो पाण फरमाइनि था ॼण मां मुहम्मद करीम सां हथ मिलाई। अवां इन मां अंदाज़ो लगायो त ही अवां जे ख्याल में त मदरसा खैर खैरात ते ज़कातुन ते फितरन ते अवां जे सदकात ते अवां जे अतियात ते हलन था ऐं ये नंढड़ का ॿार हिन मदरसन में पढ़न था। ये नंढड़ का न अथव, इन्हनि जो धणी रसूलुल्लाह वेठो आहे। मुझो महबूब मुर्शिद हज़रत पीर साईं जन फरमाईंदा हा मदरसे जे तालिबन जे लाइ मुफ्ती साहब साईं दरगाह शरीफ वारे मुफ्ती साहब के पीर साईं जन चवंदा हा मुफ्ती साहब मुझे नाने जा मेहमान खुश हन। मुफ्ती साहब चवे पियो पहिरे भेरे त मूंखे समझ में ॻाल्हि न आई। पीर साईं छा थो पुछे? साईं तव्हां जे नाने जा कहिड़ा मेहमान? पाण खिली फरमायो मुफ्ती साहब जेके तव्हां जे मदरसे में जामिया राशिदिया में बचड़ा पढ़न था ये मां मोहम्मद करीम जे मुझे मोहम्मद करीम नाने जा मेहमान अथव। मां तव्हां खां पुछां थो त मुझे नाने जा मेहमान खुश हन। अदा कदुर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं माणक जी के साल कलहदा सार। यार बाकी लोह कुटुल लोहार तन कोने कदुर सोन जो। माण्हू चवंदा आहिनि त नंढड़ कन जा ॿार पढ़न था, यतीम पढ़न था, गरीब पढ़न था, गरीबन जी औलाद पढ़े थी, पर तव्हां खे इहा ख़बर कान्हे का इन्हनि जो मक़ाम ऐं मर्तबो तव्हां जे अखियुनि जे आॾो हुजे त तव्हां मदरसनि में सभु पंहिंजा बचा छॾे ॾियो। जेके रसूलुल्लाह जो इल्म पढ़न, रसूलुल्लाह जो वरसो हासिल कन, नबी जे दीन खे सीने सां साड़न। ऐं अॼुकल्ह जेकॾहिं मस्जिदनि में आज़ान आहे, अॼुकल्ह जेकॾहिं किथे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो ज़िक्र आहे, अॼु जेकॾहिं मस्जिदूं आबाद आहिनि, अॼु जेकॾहिं किथे दीन जो रंग आहे, ख़ुदा जो कसम आहे बिना मुबालगे मां चवां थो इहो सभु मदरसनि जो फैज़ आहे। आलिम पैदा न थियनि, हाफ़िज़ पैदा न थियनि, इहो इल्म जो सिलसिलो न हले त तव्हां खे निमाज़ूं केरु पढ़ाए, खुतबा केरु पढ़ाए, जनाज़ा केरु पढ़ाए, ईदूं केरु पढ़ाए, हलाल हराम जो मसइलो तव्हां खे केरु ॾसे, क़ुरान ऐं हदीस जा तर्जुमा तव्हां खे केरु करे ॿुधाए, वाइज़ नसीहतूं तव्हां खे केरु सम्झाए। इहो समूरो फैज़ जेको अवी ॾिसो था दीन जे रंग में सभु मदरसनि जी सूरत में अथव। ऐं अफ़सोस वरी इहो आहे जो मज़लूम मदरसा आहिनि जो मुसलमाननि जो उन तवज्जो त कोन्हे पर वक़्त जे हुकूमत जो बि कोन्हे। हालांकि अॻे इस्लामी हुकूमतूं मदरसा हलाईंदियूं हुयूं। इस्लामी मदरसनि खे गवर्नमेंट पाण पंहिंजे हिसाब सां हाई स्कूलनि ते करोड़ों रुपया ख़र्च थो थिए। हिकिड़ी हिकिड़ी बिल्डिंग 10-10, 15-15 करोड़ जी आहे। रमज़ान में 6 महीने 12 महीने को मदरसे के 100 रुपये ॾियनि था त वॾो थोरो था कनि। वरी उन्हनि में मुंहिंजा दोस्त जेको सामान थो अचे, साइंस जो सामान आहे, तजुर्बेकारी जो सामान आहे, उहो बि किरोड़नि जे हिसाब सां अचे थो। ऐं उतां पैदा केरु था थियनि? किलाशनकोप वारा। अवां खां मां पुछां थो तव्हां कॾहिं बि कनि मौलविन खे, हाफ़िज़नि खे, आलिमनि खे हड़ताल कंदे ॾिठो आहे? पंहिंजूं सनतूं साड़ी दे ॾिठो आहे त बाबा असांखे नौकरी नथी मिले, असांखे हुकूमत नौकरी मां नज़रअंदाज कयो आहे, असां हे सर्टिफिकेट पंहिंजा फाड़ियूं था, असां हुकूमत जे ख़िलाफ़ हड़ताल कयूं था। अवां खां पुछां थो कॾहिं मौलविन आलिमनि जी हड़ताल थी आहे? ॻाल्हायो पुट। कॾहिं मौलविन हड़ताल करे जुमो छॾियो आहे, वञो जुमो न पढ़ंदासीं, हड़ताल आहे। अॼु हड़ताल आहे, अॼु ईद कोन पढ़ंदासीं, अॼु बेपरी जे माल कोन था पढ़ूं, हड़ताल आहे। अदा गर्मी हुजे, सर्दी हुजे, मींहुं हुजे, तूफान हुजे, हवा हुजे, बीमार हुजे,
बुखियो हुजे उन्यो हुजे पर टाइम ते मस्जिद में बांग भी ईंदी त नमाज भी थींदी ऐं अल्लाह ताला इन सां अहिड़ो करम कयो आहे जो भली उनके दुनिया जी नौकरी न मिले पर वो बेरोजगार कोन कहीं न कहीं मस्जिद में वञी वेहंदा न अल्लाह ताला उनके रिज़्क़ रोज़ी अता फरमाईंदो ऐं वक्त जा वडेरा वक्त जा हाकिम वक्त जा ज़मींदार उन जा मुहताज हूंदा आहिनि बज़ाहिर खणी नफ़रत कर पर जमल साम्हूं कंहिं बि आलिम जे ईंदा न वो अमीर बि उथी बि साईं साईं करे सेरा दी खां विहारींदो पेरा दी खां पाण वेही रहंदो यो मुझे अल्लाह जे रसूल जी दीन जी बरकत आ अवा इनी शय के गौर सां ॾिसो तवज्जो सां ॾिसो हुजण ईअं खपे जो ही दीनी मदरसन खे हुकूमत पाण हलाए पंहिंजे जे कॉलेज ऐं जे यूनिवर्सिटियूं हलायूं वञनि थियूं अहिड़े नमूने सां हे दीनी मदरसा हलाइजनि त पोइ मज़े जी ॻाल्हि आहे पर बदकिस्मती आहे असांजी जो दीन जे तरफ़ तवज्जो आहे कोन हुकूमतूं सदाई जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे बेदीन हुकूमतूं आयूं आहिनि दीन जे तरफ़ उन्हनि को रुझान कोन्हे को जेकॾहिं का दीन वारी हुकूमत अची वञे त अल्लाह करे शायदि उहे ॾींहं असां ॾिसूं जो दीन जा मदरसा हुकूमत हलाए ॾेखारे मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ पर मां पर साल बि हिन अवां जे हिन जलसे में आयोसि मदरसे जी हालत तमाम खस्ता ॾिठमि मौलाना मोहम्मद इस्माइल साहब असांजो दोस्त हो असांजो साथी हो असांजो भाउ हो उन सॼी ज़िंदगी फ़क़ीरी हाल में गुज़ारी मूं ॾिठो मदरसे खे मूंखे हैरत लॻी त मदरसो रहण ते आहे उहा बि शाबसी मौलवी साहब पंहिंजे ज़िंदगी में ठाहे वियो पुटड़नि खे बि सलाम आहे जो पंहिंजे फ़क़ीरी हाल में उनखे हलाइनि पिया पर मां अॼु आयुसि मदरसे में मां जॾहिं मदरसे जी बिल्डिंग ॾिठी मुंहिंजो अक़ल हैरान थी वियो पुछुमि बाबा हे किथां तव्हांखे खज़ानो हथ आयो नंढड़नि चयोसीं खज़ानो किथां बि हथ कोन आयो आहे हिकिड़ो आशिक़े रसूल मैदान में निकिरी आयो चवण लॻो त मौलाना मोहम्मद इस्माइल असां वटि सॼी ज़िंदगी ख़िदमत कई आहे असां छो न मदरसे खे ठाहे वेठा 20 लखन खां मथे ख़र्च करे हुन बेहतरीन बिल्डिंग ठाराई आहे चओ सुभान अल्लाह अबा कंहिंखे पैसो प्यारो कोन्हे असां 1000 रुपए मां 100 रुपयो नथा कढूं त 1000 भॼी पवंदो ये न सही 999 थी पवंदा इहो 100 रुपयो बि न कढूं 1000 भॼी पवंदो सलाम उन्हीं माण्हू खे आहे न जंहिं 20-22 लख पंहिंजे जेब मां ख़र्च करे अल्लाह सां मुफ़्त जो सौदो कयो आहे ऐं अणिठो सौदो कयो आहे ओ अहिड़ो सौदो आहे जो उनजो जज़ो जज़ा उनजो बदिलो इंशा अल्लाह तबारक व तआला जमल मुस्तफ़ा जे रूबरू उन उम्मती खे मिलंदो त मुस्तफ़ा बि ख़ुशि थींदो त उम्मती बि ख़ुशि थींदो खुदा करे ये जज्बा हर मुसलमान में पैदा थी पवन ऐं इहो न शौक़ पैदा थी पवे त मां थो चवां त इन खां वधीक ॿी का रहमत ऐं बरकत ॻाल्हि कान्हे हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां उन खां बाद में पोइ मां पंहिंजे आयत जे मौज़ूअ ते तव्हां सां कुझु ॻाल्हि कयां सलात पढ़ो सल्लल्लाहु जोर सा सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों अजीजों हिकिड़ो मशहूर बादशाह मुसलमाननि जो थी गुज़रियो आहे हजरत ख्वाजा निजामुल मुल्क तूसी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह निजामुल मुल्क उन हिकिड़ो 4000 शागिर्दनि जे हॉस्टल सां गॾु मदरसो तैयार करायो इमारत भी पंहिंजे खजाने मां ठाही उस्तादन जो पगारो भी पंहिंजे खजाने मां
त शागिर्दन जा किताब बि पंहिंजे खज़ाने मां त शागिर्दन जे ख़ास बोर्डिंग जो ख़र्च खाधे पीते जो भी पंहिंजे खज़ाने मां ॾींदो हो। बादशाह ने कहा तो वजीर बोड़ा जेड़ा रूह है तेरा खत्म होना। गलायो ओ मुझा प्यारा दोस्त अजीज मुसलमान भा उन जो जेको वजीर हो सो भी ॾाढो नेको ऐं सालियो। 4 साल गुज़री विया मदरसो हलंदो रहियो। 4 साल गुज़रण खां बाद में बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुराए चयो बाबा कंहिंखे न ॿुधाइजां सुभाणे रात जे टाइम ते ओचितो हली मदरसो घुमंदासीं मां बि ॾिसां त मुंहिंजो ख़र्चो लाइ पाणी में त नथो वञे। मूंखे तव्हां सभई त ॿुधायो था वाह जो थो मदरसो हले। मौली साहब तोखे घाटी चांहि पीआरी थे वाह जो थो मदरसो हले। कंहिंखे बोतल पीआरी मुफ्ती मुख्तियार अहमद अॻियो ख़ुशि थी वेंदो तारीफ़ कंदो। बादशाह चयो त मां पाण ॾिसंदुसि पर वज़ीर ख़बरदार कंहिंखे ख़बर न पवे ओचितो हलंदासीं। मुझा प्यारा दोस्तों अजीजो सोमणी जी नमाज खां बाद में हजरत ख्वाजा निज़ामुल मुल्क तूसी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजा कपड़ा मटाए लिबास मटाए बादशाही लिबास मटाए आम मखलूक जो लिबास पाए पंहिंजो वज़ीर पाण सां वठी करे मदरसे में दाखिल थियो। उते रात जे टाइम ते भी मदरसे में तालिबुल इल्म पढ़ी रहा हा। जंहिं भी कमरे में वञे त शागिर्द किताब खोले पढ़ी रहा हा। वरी शागिर्दन खां इंटरव्यू वरितई बाबा ॾियो ख़बर छो था पढ़ो। अॼुकल्ह जेकॾहिं मैट्रिक वारे खां पुछे त छो थो पढ़ी छा चवंदो बाबा अबा घटि में घटि क्लार्क त थींदुसि। हे प्राइवेट जेके इम्तिहान ॾियनि था प्राइवेट ॿारनि में कापी करे उन खां पुछे त छा थो पढ़ी कि प्राइवेट इम्तिहान न थो मैट्रिक छा थींदे कि प्राइमरी उस्ताद थींदुसि। हाणे इहो पढ़ाई अॻिते फाड़ा मारींदो। जेकॾहिं बीए हूंदो पास बाबा छा थींदे बाबा क्लार्क थींदुसि। भला जेकॾहिं अॻिते मथे का कमीशन वग़ैरह पास कई बाबा मां इंशाअल्लाह ताला वॾो ऑफिसर थींदुसि। उन्ही ज़माने में ऑफिसरी मिलंदी दीनी इल्म जी डिग्री ते हुई। वो ज़मानो जेको हो न मैट्रिक वारो कोन हो बीए वारो कोन हो डबल एमए वारो कोन हो पीएचडी वारो कोन हो। दीनी तालीम जंहिं वटि घणी हूंदी ऐं सर्टिफिकेट हूंदो हो उनखे मुंहिंजा दोस्त जज भी कंदा हा काज़ी भी कंदा हा हाकिम भी कंदा हा। माना जेतिरी दीनी तालीम हुन वटि हूंदी उन हिसाब सां डिग्री मुताबिक़ उनखे नौकरी मिलंदी। बादशाह सलामत सभिनी शागिर्दनि खां इंटरव्यू वरितो हिकिड़े कमरे मां ॿिए मां टे में सभु चवनि पिया को चवे मां वकील थींदुसि को चवे मां काज़ी थींदुसि को चवे मां जज थींदुसि को चवे मां ऑफिसर थींदुसि को कीअं चवे समूरो मदरसो बादशाह घुमी हथ ईअं पंहिंजे सथरनि ते अड़े वज़ीर मुंहिंजो त खज़ानो सॼो पाणी में हलियो। मदरसो सुभाणे खां बंदि। मौलविन खे मोकल ॾे शागिर्दनि खे कढी छॾ मदरसो ख़ाली करे मूंखे ॿिए ॾींहं ते ॿुधाइजां त मां इहो कंहिं ॿिए कम में लाहींदुसि। को तो चवे पेट लाइ थो पढ़ां को तो चवे नौकिरी लाइ थो पढ़ां को तो चवे कंहिंजे लाइ थो पढ़ां। मूं ख़र्च त इन जे लाइ कयो त को अल्लाह ऐं रसूल जे रज़ा जे लाइ पढ़े। वज़ीर नेक हो सालिह हो उन चयो मेरी कुछ न कुछ दीन जो कम त हले पियो बंद थियो त इहो रहंदो खाधो कम ख़राब थी वेंदो। ॾाढो ॾुख थियुसि पर बादशाह दी आॾो केरु ॻाल्हाए सही। बादशाह खे वर्दी कान नहीं चुप करे बादशाह कावड़ जी निकतो जो ॿाहिरे गेट ते पहुता आख़िरी गेट ते पहुता उते नंढड़ो कमरो हुजे अंदर ॾीओ पियो ॿरे।
वजीर चयो साईं इन्ही कमरे में हिकड़ो शागिर्द आ भला इन्ही खां त पुछो। हजरत निजामुल मुल्क तूसी रहमतुल्लाह अलैह फरमाया था जेड़ा काव तेड़ा बच्चा जेड़ा हू तेड़ो हू सजे मदरसे जे 4000 शागिर्द मुझी दिल कान ठारिया यो भी इन्हनि जो साथिया केड़ी वरी बी वर्दी ॾींदो चवे तो न क़िबला मेहरबानी कयो हिकड़ो भेरो भला पुछो त हली नाराज़ तो हूं ही आयो पर इन खां भी पुछो त छा थो चवे। जमल ॿई ॼणा चीका हल हलऊं था अंदर कमरे में वया मथा बी रया वो शागिर्द मस्त मुताले में बैठो हुजे उनके का खबर कान हुजे त केर आयो न बादशाह ने कंध खई न वजीर ने कंध खई किताबन में जो नजर लगी पई आ ॾीड़ो भरे थो बैठो तो पढ़े पियो 5 मिनट 10 मिनट 15 मिनट 20 मिनट बादशाह भी हैरान थियो त ये इल्म में केतरो मुस्तगरक लगो पियो आ कंहिं माण्हूअ जे अचण वञण जी भी इनखे ख़बर कान्हे। आख़िर 20 मिनटन खां पोइ बादशाह चवे थो बाबा अस्सलामु अलैकुम। छोकरे कदु खयो ॾिठई त ॿ माण्हू बीठा बाबा वालेकुम सलाम सा बाबा तो सां थोरो ॻाल्हाइणो आ जी भली ॻाल्हायो। छोकरे छा कयो जो अॻ में खयई ॾीओ खणी उन खे फूक ॾीओ विसाए चई हाणे ॻाल्हाए। बादशाह चयो पोइ थो ॻाल्हायां अॻ में ॿुधा त ॾीओ छो विसाई ॾीओ इन्ही जे करे विसाए मुंहिंजो बादशाह जी अमानत आ वक़्त जे हाकिम असांखे तेल ॾींदो आ वट ॾींदो आ त इल्म पढ़ो कचहरीअ जे लाइ कोन ॾींदो आ। इल्म पढ़ियुमि पे त ॾीओ ॿरियो पे त हाणे कचहरी कयां थो त विसायां थो तव्हां हलिया वेंदव त ॿीहर ॾीओ ॿारींदुसि। बादशाह जी दिल खसे छॾी। बादशाह चो भले हिन में दाना आहिनि बाबा ॾे ख़बर घणो अरसो थियो आहे चई हेतिरो छा थो पढ़ी चई क़ुरान ऐं हदीस थो पढ़ा ॾे ख़बर छाजे लाइ थो पढ़ी पियो चइसि को मतिलबु कोन्हे मां इन्हीअ जे लाइ पढ़ा थो त अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल राज़ी थिए आमना जे लाल जी रज़ा खपे अल्लाह जी रज़ा खपे अल्लाह राज़ी थिए अल्लाह जो रसूल राज़ी थिए अल्लाह जे रसूल जे रज़ा जे लाइ वतन छॾियो अथमि अबो छॾियो अथमि अम्मा छॾी अथमि निंडूं फिटायूं अथमि कुझु बि हाल आहे पर मां राति ॾींहुं ख़ुदा जे रज़ा जे लाइ थो पढ़ां। बादशाह बाहर निकतो वजीर के चई हिकड़े शागिर्द जे करे मदरसो जारी रखो। इनी हिकड़े जे सदके हिकड़ो ही जे कॾहिं पैदा थी पियो त हिक रांझू लखांदा बट भली 4000 दुनिया जे गर्ज लाइ पढ़नि था पर ही हिकड़ो त ख़ुदा जे रज़ा जे लाइ पढ़े थो त जे करे नी हिकड़े जे करे मदरसे खे वरी जारी रखो त वञी हिकड़े जे सदके सब पिया पढ़नि पिया। तव्हांखे इंतज़ार हूंदो त वो केरो ॿुधाईंदो साईं नालो खणंदुसि त दिलि ठरी पवंदई। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ ओ होनहार शागिर्द ओ बख़्त वारो शागिर्द ओ भाग वारो शागिर्द हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह। बेटा ऐसा चवंदो आहे भली ॼायूं मारू सदियूं सालिहनि में माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि त ओ जागा जाया कया। इमाम गज़ाली जो मकाम ओहो आहे जो मुस्तफ़ा जे मेराज वारे वाक़े सां ई ॾिसो ताल्लुक़ रखे थो पियो। अॻिते तव्हांखे ॿुधायां थो जमल आई उहा जाइ त ॿुधायांव थो सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका
मज़ो ॾेखारियो सल्लल्लाहु सलात मुझे सोने नबी जी दुआ दे आहे सुभान अल्लाह सलात मुझे सोने नबी जी दुआ बे आहे दवा बे आहे दुरूद जो जॾहिं बि न ॿुधो झूमी झूमी मोहब्बत सां पढ़ंदा कयो थी सघे थो तव्हांजी का तवार मदीने वारे वटां घामी पवे सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस-समीउल बसीर। अल्लाह ताला फरमायो पाक आजाद अल्लाह जी जे सैर करायो पांजे खास बाने के लैलन रात जे तमाम थोड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम उन जी शुरुआत थी हरम पाक वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा उन जी इल्तिहा थी अक़सा मस्जिद ताईं अल्लज़ी उहा अक़सा मस्जिद बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि ऐं असां सैर इन जे करायो किन जे करे करायोसूं त असां पंहिंजे कुदरत जूं ख़ासि निशानियूं पंहिंजे हबीब खे ॾेखारियूं इन्नहु हुवस-समीउल बसीर बेशक हो ॿुधंदड़ भी आ त ॾिसंदड़ भी आ। या रसूल अल्लाह हक चाया या अली दम दस्तगी अल्लाह तबारक व तआला महबूब करीम के सफरे मेराज जेको करायो आ न साईं जो महबूब करीम जे सभनी मौजज़न में निरालो मौजज़ो साईं जा त सब मौजज़ा भला हिक ॿिए खां वधीक ऐं मज़ेदार जो ॿुधी ॾिसी हियां पियो ठरे पर ॾिठो वञे त हिन जो तमाम वॾो शान आ जो बज़ाहिर को ज़ाहिरी सबब कोन हो न ॾाकण ही न का बुझा दोस्त हवाई जहाज हो न पेट्रोल हो नूरानी हिकड़ो बुराक अल्लाह ताला हबीब लाइ मोकिलियो उन ते मुस्तफा के चाढ़े सिदरतुल मुंतहा ते वञी पुॼाई उते वरी जिब्रील भी थकजी बीह रहियो त बुराक भी थकजी पियो पाण करीम वरी रफ रफ जे सवारी ते मथे वया पाण करीम इरशाद फरमाइन था जमीन खां पारो आसमान 500 साल जो पंदा वरी आसमान जी थोल भी 500 साल जेतरी आ वरी बे आसमान खां टे आसमान ताईं 500 साल जो पंदा टे आसमान जी थोल भी 500 साल जे मुफासले जेतरी आ एड़ा 7 आसमान माना 7000 साल जो पंध आदम अलैहिस्सलाम के असांजे हिन अॼोकी तारीख़ ते 7000 साल थिया घणा बाबा 70 माना आदम जे ॼमण खां वठी अॼु ताईं को हले हली 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 तॾहिं वञी 7 आसमान ते पहुचे पर मुंहिंजो महबूब आमना जो लालो अख छिंभ में वञी पहुतो
पाण करीम फरमाइन था जमल सिदरत अल मुंतहा ते पहुतुस त जिब्रील भी रहियो। हलो जिब्रील लौ तनो तो अन मिलतन लह तरक्तु ला या रसूल अल्लाह। ऐ मुंहिंजा मिठड़ा हबीब ही मुंहिंजो मकाम आखिरी आ, मुंहिंजी मंज़िल ते ख़तम आ। जेकॾहिं हिन जाइ तां मथे हिन आंगुर जेतिरो भी हलंदुसि त अल्लाह जे नूर जी तजल्ली मुंहिंजा पर साड़े छॾींदी। हुज़ूर सही छा चयो जिब्रील खे? बदो गोफ्तो सालारो बैतुल हराम के ऐ हामिले वही बरतर खराम। जो दर्दोस दम मुखलसी तू दर्दोस दी मुखलसम याती अना नम्ज सोहबत चराताती। बगुफ्ता फिरातर मजालम नमान बमा दम के नेरुए बालम नमाज। अगर यकसर है मुए बरतर परम फिरोगे तजल्ला बसौजद परम। पाण फरमाए मूं जहिड़ो वफ़ादार कोन मिलंदी। मके खां वठी करे सिदरतुल मुंतहा ताईं गॾिजी आयो आहियां। मां वफ़ादार खे छॾे बीही थो रहे, हल त सही। केवला हला त घणो ई दिल त घणो ई थी चवे, पर मुंहिंजी हाजत नाहे, ताक़त नाहे। मथे अल्लाह जे नूर जी अहिड़ी तजल्ली आहे जो मुंहिंजा पर साड़े छॾींदी। मुला मरी वीचारा चवंदा आहिनि अबा नूर बी रहियो बशर हलियो हुयो। सुभान अल्लाह, ॾाढे त ॻाल्हायो सुभान अल्लाह त छा चवंदा आहिनि? नूर जिब्रील नूर भी रहियो, मोहम्मद बशर हो सो मथे हलियो हुयो। चेस भला ॾे ख़बर इन्ही बशर खां सवाइ ॿिया घणा बशर विया। जेकॾहिं इहो मथे मक़ाम बशर जो हो ऐं बशर ई मथे पे वञी सघियो त इन्ही बशर खां सवाइ ॿिया बि किरोड़े अरबे खरबे बशर थिया आहिनि। को मथे वियो आहे वञी त ॾेखारे न अदा हो नूर हो जिब्रील, उन जी मक़ाम ते ख़तम थी वियो। हाणे मथे बशर जो मक़ाम न आहे, हाणे नूर न अला नूर जो मक़ाम। हाणे मक़ाम कंहिंजो आहे? ॾोड़ा ॾाॾे जो कंहिंजो मक़ाम आहे? जेको नूर न हो खाली बलक नूर न अला नूर हो, उन जो मक़ाम हो जंहिंखे ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मथे घुरायो। पर मां तव्हां खां नवाब शाह वारनि खां पुछां थो त नबी पाक अलैहिस्सलाम खे कपिड़ा पातल हुआ या कोन हा? ॻाल्हाईंदा हलो। गोद मुबारक पाईंदा हा, पहरण शरीफ हुयो, दस्तार मुबारक हुई, पाण चादर शरीफ में पाईंदा हा। अल्लामा बैजूरी रहमतुल्लाह अलैह कसीदे बुर्दे जो शार हुआ, उन्हीअ जे रिवायत में लिखियल आहे, उहो मां पढ़ियो आहे। चओ तो नबी साईं खे जुती मुबारक में पातल हुई। हाणे महबूब लिबास सूधो वञे पियो। जिब्रील सोचनि मां न हलंदुसि पर सड़ंदा, वो कपिड़ा छो न सड़िया? असल मुड़सी जिब्रील न कई। जिब्रील मुड़सी करे हा नबी साईं जी दामन झले हा त गजो वञे हा। दामन झले हा त ये कपड़न खे कुछ कोन थियो त जिब्रील खे भी कुछ कोन थे हा। पर जिब्रील दिल न झली ऐं चङो जो न झले। तव्हां चवंदो चङो छो? कीअं चङो? इन जे करे थो जो चङो जो भी रहियो, न त हे मुला मथो खाई वञनि हा। ॾिठी दग ॾिठल कोन होसि, वो जिब्रील ॾसींदो वियुसि। अल्लाह चयो जिब्रील बीह मुस्तफा त पंहिंजे वतन पाण थो अचे। जानो आयो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। इहो तव्हां वटि आयो ई अल्लाह वटां ॾाढे चौका थो आयो आहे। क़द जाअकुम मिनल्लाहि, इहो अल्लाह पाक वटां आयो आहे। नूर नूर थी आयो आहे।
व किताब मुबीन ऐं उन सां गॾु रोशन किताब भी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे तौफ़ीक़ न ॾिनी, इन जे करे त माण्हुनि जो वात बंदि थी पवे। अल्लाह ताला फरमाए तो जिब्रील तूं हली या न हली मुंहिंजे मुस्तफ़ा जो इहो मुल्क ॾिठल आहे। मां हिकिड़े अल्लाह जे वलीअ जो कौल पढ़ियो आहे, उहो चवंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि त मुस्तफ़ा मथे विया कीअं, ॾुखी ॻाल्हि आहे कीअं विया, पर हो वली उथो चवे त मूंखे वरी इहा ॻाल्हि हैरत लॻंदी आहे त मोटिया कीअं। सुभान अल्लाह, सभई जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चवे तो वञण वारी ॻाल्हि कान्हे का, वो पुछोसीं कीअं, चवे तो जेकॾहिं पाणीअ जो कतरो, चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। समुंड में किराइजे त आसान आहे, पाणीअ जो फुड़ो समुंड में किराइजे त इहा वॾी ॻाल्हि कान्हे, किराए सघिजे थो, पर उन समुंड मां उहो कतरो वरी ॿाहिरि कढणु ॾुखी ॻाल्हि। मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मथे वियो त इहा वॾी ॻाल्हि कान्हे का, वॾी ॻाल्हि त इहा आहे त मुंहिंजो मोहम्मद करीम इन मुल्क तां मोटी कीअं आयो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु वसल्लम अलैका। सुभान अल्लाह। जिब्रील सॻो रखियोसीं मां नालोसि, ठीक है नथो हली नसी कोन थो पाण निहारे फरमाए त हल लक हाजत या जिब्रील, जिब्रील को कम थी। सुभान अल्लाह। हां मां भी उन्हीं मुल्क ते वञा थो, साईं गुलाम मुस्तफा वियो न ख़ैर जो हरमैन शरीफ़ैन, जरूर तूं भाइरनि सौटनि सभु माटनि चयो हूंदुसि बाबा अब्बा महिरबानी करे मिली असांजे लाइ कुझु आणजा, जेके वरी साबरी न हूंदा कुछा कोन हूंदा तन वरी पाण चयो हूंदई बाबा तूं चमी कोन थो, तुंहिंजे लाइ छा आणिया। ईअं न सही, हाजन खां हमेशह दुआ घुराईंदा कयो। बोस्की हिते थी मिले, कतल हिते थी मिले, खड़ियूं हिते थी मिलनि, हर शइ हिते थी मिले। हितां तव्हांजो मानी अज़ीज़ वरी तव्हां फरमाश कयोसि त फलाणी शइ वठी आ, न तव्हां चवंदा कयोसि ॿियो कुझु न कजां, हबीबनि खे मुंहिंजा सलाम ॾिजां। पांधी अदा पैगाम मुंहिंजा मोहम्मद मीर खे सारे ॾिजे सलाम। ज़ोर सां चओ पांधी अदा पैगाम, ओ पांधी अदा पैगाम मुंहिंजा मोहम्मद मीर खे सारे ॾिजे सलाम। इहा पाण में ठाहींदा कयो आदत, जेको न वञे भले पार उनखे चओ त असांजा साईं खे सलाम ॾिजां। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस पाण फरमाइनि था जॾहिं मुंहिंजे मथां मुंहिंजो उम्मती अची सलाम वराईंदो आहे त मां मोहम्मद करीम उनखे पाण सलाम जो जवाब वराए ॾींदो आहियां। पर जेकॾहिं मूंखे कंहिं उम्मतीअ जो न्यापो पुॼाईंदो आहे त या रसूल अल्लाह फलाणे बि तव्हांखे सलाम पे चया त मां मोहम्मद उन्हीअ ते बि सलाम जो जवाब मोटाईंदो आहियां। पांधी अदा पैगाम मुंहिंजा मोहम्मद मीर खे
सारे ने जे सलाम। दोस्तों अजीजो, हमेशा माण्हू खे न्यापो ॾिबो जो हे कमु कयूं अचजां, हे कमु कयूं अचां। हाणे महबूब जो ख़ुदा जी दरबार में पियो वञे, जिब्रील रहियो बि त पाण फरमाइनि था जिब्रील को कमु कार अथी त मां तुंहिंजो भला मथां करायूं अचां। बुज़ुर्गनि आलिमनि दरवेशनि लिखियो आहे त हुज़ूर छो पियो चवे जिब्रील खे त तुंहिंजो कमु कराए अचां? छा जिब्रील जो कमु न थींदो हो छा? असल में ॻाल्हि ही आहे जॾहिं अल्लाह जे प्यारे खलील इब्राहीम खे आड़ाह में पे उछलायूं, उन टाइम ते हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हज़रत इब्राहीम जे पीघे जी वाग झले बीह रहियो। चवण लॻो प्यारा खलील तोखे हाणे पीघे जे ज़रिए लोॾे बाह में उछलाईंदा, पर हल का हाजत या खलील, ओ खलील लाइ को कमु कार हुजई त मूंखे चओ, मां जिब्रील हिन पर सां हिन जी समूरी बाह खे टेड़े पखेड़े इन्हनि जा घर साड़े छॾां, तुंहिंजो वार बि विगो कोन थींदो। इब्राहीम आ मुझे सोने नबी जो ॾाॾो, ज़ाहिर में नबी पाक उन खां 4000 साल पोइ आया आहिनि। घणा हज़ार साल? ॾाढे जो घणा 4000 साल हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां बाद में मुझो मुस्तफ़ा आयो आ। पर मुंहिंजा दोस्त जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम आड़ाह में पे वियो, उन वक़्त में ज़ाहिर में त मुंहिंजो नबी दुनिया ते कोन आहे। पोइ मुंहिंजे नबी खे कीअं कंहिं ॿुधायो त जिब्रील मुंहिंजे ॾाॾे खे चयो हो त को कमुकार हुजई त अॼु मेराज वारी रात मां मुहम्मद जिब्रील जो थोरो लाहियां। जिब्रील जो कमु त थींदो हूंदो, पर महबूब इन जे करे सोचे तो मुंहिंजे ॾाॾे खे चयो हो त को कमु हुजई, अॼु मां थोरो लाहियांसि त को जिब्रील कमु हुजई त चओ। खलीलुल्लाह कमु कोन चयो, ॾाढे ॻाल्हायो। खलीलुल्लाह कमु चईंदा तो में कमु ई कोन्हे, मां पाण ई पंहिंजे अलाह खां थो घुरां। मौलवी साहब सीट जी आहे या दस्तगीर या अली, रस रोज़े धड़ी, रस भिटाई, रस कलंदर, रस फराना मुर्शिद, पीरन खे था सॼो। अड़े खलील ई कोन सॼो, जिब्रील खां ई नंबर पे मदद वठे, वो सिधो अलाह खां पियो वठे, तव्हां वरी पीरन को था वठो। अब चवंदा या कोन चवंदा? ॾाढे त ॻाल्हायो। तव्हां पीरन ख़ुदा घुरो, जिब्रील खां खणी घुरे हा हज़रत इब्राहीम, उन्हीअ तो कोन तो चवंदो मां पाणे तो अलाह खां डायरेक्ट घुरां। तव्हां वरी पीरन खे वलियन खे रस या रसूल अल्लाह पिया था सॾ कयो। उनखे चओ अदा तव्हां जवाब ॾियो, नवाब शाह वारा जवाब मां थो सेखारियांव, पर यादि तव्हां कजो। सुभाणे विसरी वेंदो, पोइ चवंदो छा पे चयो मौलवी साहब, निसार अहमद साईं छा पे चयो, यादि कजां। अब हमेशा वॾो ऑफिसर पट्टे वाले खे कमु चवंदो या वॾे ऑफिसर खे पाण खां मथे वारे खे चवंदो? कंहिंखे चवंदो बाबा? वॾो ऑफिसर चवंदो पट्टे वाले खे त मुंहिंजी बदली कराए। ॻाल्हायो छो था? तव्हां ॻाल्हायो कोन था, मतिलबु नवाब शाह जो निज़ाम को निरालो हुजे। बाबा कंहिंखे चइबो आहे मुंहिंजी को कमिश्नर बदली कराईंदो, कंहिं पट्टे वाले खे चवंदो या गवर्नर खे चवंदो? मथे खे चवंदो न, हेठे खे त कोन चइबो न। जिब्रील खे नबी पाक जे ॾाॾे खलील इन जे करे कोन चयो जो जिब्रील हेठि आहे, खलील मथे आहे। खलीलुल्लाह जो मक़ाम जिब्रील खां मथे आहे, अंबिया अलैहिस्सलाम जो मक़ाम मलाइकत खां बि मथे आहे। इन जे करे हज़रत खलील चयो त मुंहिंजी तौहीन आहे जो पाण खां हेठे खे चवां, मां उनखे चवां न डायरेक्ट जंहिंसां मुंहिंजो ताल्लुक आहे। असां मुर्शिदनि खे इन जे करे चवंदा जो मुर्शिद असां खां मथे आहिनि, उहे असां खां मथे आहिनि, तॾहिं चवंदा हो रख या रसूल अल्लाह तू बाने मथा हथ बाज जो, रिय देर कर दरगाह मां मक़सद सिखो मोहताज जो।
रख या रसूल अल्लाह तू माने मथा हथ बाझ जो रिय देर कर दरगाह मां मकसद सिघो मुहताज जो तॾहिं पाण जिब्रील खे चयो को कमकार थी पर हाणे थोरो फ़र्क़ु आहे कहिड़ो त इब्राहिम कम को न चयो चओ इब्राहिम कम जिब्रील चयो हाओ मुंहिंजो कम आहे मां चवां थो चओ जिब्रील चयो त कम अहिड़ो चवां लाल बि लभे प्रीत बि रहिजी अचे कम बि थिए सॼण बि राज़ी थी पवे जिब्रील खे ख़बर आहे त महबूब खे हे गुनाहगारड़ा प्यारा ऐं इन्हनि जी ख़िदमत कयां महबूब जे उम्मत जी ख़िदमत कयां त महबूब राज़ी थी पवंदो मां जिब्रील जो बि मान मथां थी पवंदो हाणे वसीलो कहिड़ो थो ॻोल्हे चवे थो या रसूल अल्लाह क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे व इम मिनकुम इल्ला वारिदुहा व काना व इम मिनकुम इल्ला वारिदुहा व काना अला रब्बिका हतमम मक़दिया वाह कोने हां सही तो चयो कान व इम मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिका हतमम मक़दिया जज़ाकल्लाह अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त पुल सरात खे मां रब करीम जेका वार खां सनी तलवार खां तिखी ऐं रात ऊंदाही 3000 साल जो पंध हूंदो जहन्नम जे मथां रखबो हितां माण्हू किरास करे उन पुल खे लंघंदा पोइ अॻे पासे पहुता त जन्नत में वञी पहुचंदा लंघणो सभु कंहिंखे लंघणो या रसूलल्लाह ॾाढी ॾुखी जाइ आहे वार खां सनी तलवार खां तिखी 3000 साल जो पंध लंघणो बि सभु कंहिंखे आहे तुंहिंजा उम्मती लंघंदा पेर थड़कंदा किरी न पवनि तंहिंजे करे ख़ुदा खां इहा मंज़ूरी वठियो आहे दरख़्वास्त मां थो ॾियां सही तूं करायो आहे दरख़्वास्त जिब्रील जी सही कराए आमना जो लाल अल्लाह ताला खां छाजी दरख़्वास्त में त मूंखे मोकल मिले त मां पुल सरात ते पर विछायां उन परन जे मथां मुस्तफ़ा जी उम्मत खे खणी वञी हवाई जहाज़ वगैरह पहुचाए न को थिड़न न को थाबेड़न न को लर्ज़न न को ॾकन न को हेने न को होने सिधा धू जन्नत में तुझा हबीब तुझा जन्नती उम्मती खणी पराई पार पुॼाईंदुसि न तूं राज़ी थी पवे तूं राज़ी थी त मां जिब्रील जो कमु ठही वियो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया ओ जिब्रील तुझी मेहरबानी तो सुठे गाल कई आ पेशकश कई थी तो मुतालबो कयो आ गाल भली कई थी पर इन जी ज़रूरत कान पवंदी इन जी ज़रूरत ॾाढी ॻाल्हि आहे इन जी ज़रूरत कीअं पवंदी छो न पवंदी साईं पाण फरमाइनि था मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुल सरात ते जिथां मुंहिंजा उम्मती चढ़ंदा ऐं चढ़ी रवाना थींदा उन पुल जे हेठां बीठो हूंदुसि अल्लाह जे दरगाह में हथ खयो बीठो अर्ज़ु कंदुसि को बि मुंहिंजो उम्मती जमल पुल सरात ते पेर रखंदो त मां अर्ज़ु कंदुसि रब्बे सल्लिम रब्बे सल्लिम रब्बे सल्लिम रब्बे सल्लिम ऐ मुंहिंजा मौला हिन मुंहिंजे उम्मतीअ खे सलामती सां उकार जा सलामती सां उकार जा इंशा अल्लाह ताला मां मोहम्मद करीम जी दुआ रद न थींदी जमल मोमिन पुल सरात जे मथां पेर रखंदो हेठां जहन्नम मां आवाज़ ईंदो जुज़िया मोमिन इन नूर युतफी नारी ओ मोमिन तकड़ो तकड़ो लंघे वञो तो में जेको मोहम्मदी नूर आहे सो मुंहिंजी बाहि खे बि विसाए थो ऐं उम्मती कुझु टाइम बीहंदे त मां दोज़ख विसामी वेंदुसि तंहिंजे करे तूं तकड़ो वञ त मुंहिंजी बि जान छुटे तूं बि सिधो जनो तॾहिं हलियो वञ जिब्रील मुंहिंजी दुआ क़बूल थींदी रब्बे सल्लिम वारी दुआ उन रब्बे सल्लिम जे दुआ क़बूल थियण जे करे तुंहिंजे पर विछाइण जी हाजत पवंदी कान
तॾहिं त आला हज़रत फरमायो न, आला हज़रत अज़ीम अल बरकत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत अशाह मौलाना अहमद रजा खान फाजिल बरेलवी चओ सुभान अल्लाह। आशिक रसूल छा थो चवे, चवे तो रजा पुल से वजद करते गुजरिए, रजा पुल से वजद करते गुजरिए, रजा पुल से वजद करते गुजरिए, कि है रब सल्लम सदाए मोहम्मद, कि है रब सल्लम सदाए मोहम्मद, ज़े इज्जतो इत्तलाए मोहम्मद, कि है अर्श हक ज़ेर पाए मोहम्मद। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आ, मूंखे ॾाढी गणती हूंदी ही पुलसरात जी, क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ण में फ़िक्र हूंदो हो त कीअं मूं जहिड़ा गुनाहगार ता लॻंदा, ॾुखी जाया। पर आला हज़रत फरमाए थो, जमल मूं रसूलुल्लाह जी इहा हदीस पढ़ी त मूंखे सहारो मिली वियो। जो हाणे त इंशाअल्लाह क़यामत जे अखियूं पूरे हलियो वेंदुसि, हाँ अखियूं पूरे हलियो वेंदुसि, परवाह ई न हूंदी। जीअं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ माण्हू सुपर हाईवे ते शाहराह ते आराम सां वेंदो आहे, रस्तो कुशादो सुठो ठहियल हूंदो आहे, उहा वार खां सनी तलवार खां तिखी बद मज़हबनि जे लाइ हूंदी, मुस्तफ़ा जे उम्मत जे लाइ वॾो शाहराह हूंदो। महबूब ने फरमाया, जिब्रील तुझे शुक्रियो तुझो, पर तुझे पर विछाण जी जरूरत कान पवंदी, खुदा ताला मुंहिंजी दुआ क़बूल फरमाए छॾींदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु। मुंहिंजा सोना मेराज जो किसो तव्हांखे मां ॿ टे दफ़ा ॿुधायो आहे, मां हाणे किसो कोन थो ॿुधायां, हिकिड़ो सुवाल तव्हांखे ॿुधाए जवाब थो ॾियां, पोइ दुआ थो घुरां। मेराज ते वञी मुस्तफ़ा छा कयो? चओ अल्लाह जो दीदार। ॾाढे चओ दीदार की भला हिते खणी ज़मीन ते दीदार कराए असां उन छो घुराईंसि? दीदार जेकॾहिं कराए त हिते बि त कराए सघे थो न साईं। मूसा अलैहिस्सलाम कोन तुर सीना ते बीह चयो, मुंहिंजा मुला रब अरनी अनज़ुर इलैक, मुंहिंजा मुला मूंखे दीदार कराए। माना ताजी माना त मूसा जो अक़ीदो त हिते ज़मीन ते बि दीदार थी सघे थो। पोइ ख़ुदा चयोसि त लन तरानी, तूं ॾिसी खणी कोन सघंदे, उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी मूसा अलैहिस्सलाम जे सवाल वजह मालूम थो थिए त ज़मीन ते हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त ज़ाहिरी अखियुनि सां दीदार क़यामत में अल्लाह जो थींदो। क़यामत में ॾाढे चओ क़यामत में अखियुनि ज़ाहिरनि सां ख़ुदा जो दीदार थींदो। हिन दुनिया में कंहिं खे कोन थींदो, न को थियो आहे ऐं थड़ियो बि कोन्हे। अल्लाह ताला हिन दुनिया में इहो दीदार सिर्फ़ मुस्तफ़ा खे करायो, ॿिए कंहिं खे ख़ुदा दीदार कोन करायो। ज़ाहिरी दुनिया में ज़ाहिरी अखियुनि सां दीदार नामुमकिन आहे, पर इमाम आज़म चवंदो आहे त मूंखे अल्लाह ताला हिन दिल वारनि अखियुनि सां 70 भेरा दीदार करायो। घणा भेरा? जो जॾहिं साईं तव्हांखे ॻाल्हि पे ॿुधाई साईं ग़ुलाम मुस्तफ़ा त मदीने शरीफ़ विया हा, वरी खच्चर ॿधा हो, महबूब ते सलाम की अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदल मुरसलीन, त जवाब पियो ॾियो वालेकुम सलाम या इमामल मुस्लिमीन। ओ मुसलमाननि जा इमाम तो ते इहो जवाब मुमकिन अथव? चओ मुमकिन आहे। पता चओ त मौलवी साहब पंहिंजे तरफ़ां खां ठाहियो आहे। मौलवी ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी देवबंदन जो वॾो आलिम थी गुज़रियो आहे। मां ॾिठो मूंसां गॾु हिकिड़े हुयो फंक्शन में 2-3 दफ़ा।
उन्हीं पंहिंजे किताब में लिखियो आहे, किताब मूं वटि पियो आहे, चओ त ॾेखारियांव। मौलवी साहब गुलाम मुस्तफ़ा कासमी साहब लिखे थो त मखदूम मोहम्मद हाशिम जॾहिं मदीने वियो त महबूब जे रोज़े जे आॾो बि चई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। त अंदरां रोज़े मां जवाब आयो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम। वालेकुम सलाम मोहम्मद। तो मोहम्मद हाशिम ॿिया बि के हुया, नालो जो मोहम्मद हाशिम मिलियो त मोहम्मद हाशिम जेके हुआ तन सभिनि चयो मूंखे जवाब मिलियो आहे। ॿिए चयो त न मोहम्मद हाशिम मां या मूंखे मिलियो आहे। टे चयो त न मोहम्मद हाशिम मां या मूंखे जवाब मिलियो आहे। चयो भला वरी खणी अर्ज़ कयूं, पाणी साईं फ़ैसिलो कंदा। वरी सभिनी गॾिजी चयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। चओ छो था अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। मौलवी गुलाम मुस्तफ़ा कासमी लिखे थो त जॾहिं सभिनी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चई बस कई त महबूब जे रोज़े पाक मां जवाब मिलियो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ठठवी। चवंदा न नबी हाज़िर नाज़र त ॾेखार, चवनि तूं मोहम्मद हाशिम वारियूं अखियूं धार त ॾिसंदे, अखियूं हुजनि अबू जहल वारियूं, उतबे वारियूं, शेबे वारियूं ऐं काफ़रन वारियूं त पोइ सां त कोन ॾिसंदे, या सिद्दीक वारी अखधार, या अमीर उमर वारी अखधार, या उस्मान वारी अखधार, या हैदर करार वारी अखधार। मुझा दोस्त अजीज सलाम उन्हीं जुबान सां कर जेका जुबान मखदूम साहब मोहम्मद हाशिम वारी ही, उन्हीं सां सलाम कंदे त जवाब भी मिलंदो ऐं कन भी उहे हूंदा उन जे सदके ॿुधबो। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खे हिते भी खुदा दीदार कराए हा त थी पे सघियो, पर आख़िर आसमाननि ते छो थो घुराए। इन जे बारे में मुंहिंजा दोस्त उलमा किराम लिखनि था त मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराज तारीख़ जे हिसाब सां मक्के में थियो आहे। काथे थियो आहे बाबा? ऐं क़ुरान में बीठा सुभान अल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम मिनल मस्जिदिल हराम मक्के पाक में नस सां साबित। हिकु त ॿियो उन टाइम ते महबूब खे मेराज थियो हो जंहिं टाइम ते मुंहिंजे महबूब करीम जी वफ़ादार घरवारी अम्मा ख़दीजतुल कुबरा गुज़ारे वई। चंद ॾियारनि खां बाद में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े हफ़्ते जो भी फ़र्क़ु नाहे। अॻ में अम्मा ख़दीजतुल कुबरा गुज़ारे थी वञे, हफ़्ते खन जे अंदर महबूब करीम जो चाचो वफ़ादार अबी तालिब साईं जेको अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहल करीम जो बाबो हो उहो भी गुज़ारे थो वञे। ये ॿई ॼणा मुंहिंजे मुस्तफ़ा जा वफ़ादार हा। पाण हिकिड़ी हदीस में मां बुखारी शरीफ में हिकिड़े हंधि पढ़ायो पे, पाण फरमाइनि था त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे उहो घर जन्नत में ॾेखारियो जेको अल्लाह तबारक व तआला जन्नती याकूत मां ख़दीजतुल कुबरा जे लाइ ठाहियो आहे। पंहिंजा घर सिरुन जा, पंहिंजा घर सीमेंट जा, पर अम्मा फातिमतु ज़हरा जी अम्मड़ ख़दीजतुल कुबरा जो घर जेको जन्नत में अल्लाह ताला ठाहियो आहे सो जन्नती याकूत मझां तैयार करायो आहे। अल्लाह पाक जी ज़ात जो हबीब फरमाए थो उहो घर अहिड़ो आहे जो उन जाइ ते न को गोड़ आहे न को गमसान आहे, सुकून ही सुकून ही रहमत ही रहमत वारो आहे। अल्लाह ताईं पंहिंजे हबीब खे अहिड़ी वफ़ादार घरवारी ॾिनी ही जो समूरो माल हुन मुस्तफ़ा ते कुर्बान करे छॾियो। वॾी मालदार औरत ही पर उन पंहिंजो माल सॼो हुज़ूर जे कदमनि में विछायो कि भला हे माल तुंहिंजे हवाले तूं खपाए मां तुंहिंजे हवाले करे छॾियो। त अहिड़े तरीक़े सां अबी तालिब साईं जेको हो अली साईं जो बाबो उहो भी नबी पाक जो ॾाढो वफ़ादार हो। नंढे खां वठी करे मुंहिंजे हबीब जी ख़िदमत कई। तां त जवानी में शोबे अबी तालिब में 2.5 साल पाण क़ैद रहा त उहो भी मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम सां गॾु क़ैदनि में ॾुखनि जा ॾींहं गुज़ारे। पंहिंजी घरवारी खे चवंदो हो जॾहिं पाण करीब नंढड़ा हा
फातिमा उन जो नालो बि फातिमा है अली जे अमड़ जो। जीव अबू तालिब मां मालदार न आहियां, गरीब आहियां, बच्चन जी खारी आ, कमाई थोरड़ी आ, मिल्कियत आहे कान, थोरो घणो ताम घर में रधूं था तो पूरो नथो पवे। हिकिड़ो बच्चो खाए तो ॿिया बुखिया वेठा आहिनि, थोरो थोरो था ॾियनि त पेट नथो भरजे। हाणे हीअं कर फातिमा, फातिमत बिन्त असद अली साईं जो वाल थो चवे ज़ाल खे, मां तोखे ॾस ॾियां थी कहिड़ो, कि जेको बि ताम रधी न उहो रधे विझ थाल में, वॾे थाल में विझी अॻ में मुस्तफ़ा मोहम्मद करीम जो हथ वठी उन्ही में विझराए, पोइ सॼो ॾींहुं पई बचन खे खाराए, ताम खुटंदी कोन। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मुझे महबूब करीम अलैहिस्सलात वस्सलाम के नंढे हूंदे खां वठी करे आज़माईंदा ईंदा हा। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी उन फातिमत बिन्त असद में वॾी ख़िदमत कई आ, वरी मुझे हबीब उन जो थोरो बि लाहे छॾियो। वो हबीबी फातिमत बिन्त असद महबूब हिजरत करे आयो त हिजरत खां पोइ मक्के में अबू तालिब गुज़ारे वियो, पर बीबी साहिबा जेरी ही हिजरत खां पोइ मदीने आई। जमल मदीने में मुझे महबूब करीम जी ज़ात हिजरत करे थी रहा त कुछ टाइम खां पोइ उहा फातिमत बिन्त असद अली साईं जी अम्मा साइण बि गुज़ारे वई। जमल गुज़ारे वई हेॾे निहारियो थकाओ, पर हेॾे काॾे था निहारियो। मुझी यारी उन्हनि सां जेके मूंखे ॿुधंदा। हाणे होॾे दरवाज़े ते मदरसे वारे ते झिरमिर लॻी पई आहे, सभु उन पिया ॾिसनि वेठा। उन पतो आहे छा झिरमिर में हिकिड़ी क़ौम ही असांजे मुल्क में, उन्हनि जो को पीर आयो, सो पीर जो आयो त वण जे मथां चिबरे कयो, चिरड़ 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 वठी भॻा सभु चिबरे ॾे, सभु वेठा हा, हिकिड़ो बेटो बचो पियो। त पीर थो चए ॻाल्हाईंदा को असां मां बि सराइकी ॻाल्हाईंदो आहे कॾहिं कॾहिं, आखे ओ सारे गए चिबकू ॾेखण तूं कोन्ही गया, चे मेरी चिब तूं ही। बाबा तव्हांजी झिरमिर मां आहियां, हेॾे न ॾिसो। पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या मुझा दोस्तों। जमल मदीने शरीफ में अली उल मुर्तज़ा जी अम्मा गुज़ारे वई, हेॾे निहारियो हेॾे निहारियो। अबा दस्तूर की आ, जंहिंजी अम्मा गुज़ारे वञे, अबो गुज़ारे वञे, भाइर गुज़ारे वञनि, उहो कम कोन कंदो आ। उन जा मिट माइट अज़ीज़ कब्रिस्तान में कब्रूं भी खणंदा आहिनि, तड़ ॼरण जो भी इंतज़ाम कंदा आहिनि, कांधपो भी कंदा आहिनि। आहे या न पाण कोन कबो आ, दस्तूर ही आहे न सही। अली मुर्तज़ा जी अमड़ जो गुज़ारे वई त मौला अली खे दुख थी पियो। मौला अली ख़ामोश वेठो आ। हज़रत अली साईं जा होश हेॾे होॾे थी विया, अम्मा जुदा थी वई। मुझे महबूब करीम हज़रत उमर ऐं हज़रत अबू बकर खे घुरायो। ओ उमर, ओ अबू बकर, लबैक या रसूल अल्लाह, वञो वञी अली साईं जे अमड़ जी कबर ठाहियो। अचो त मां तव्हांखे हिकु किताब में न 20 किताबनि में ॾेखारियां अलीअ जे अमड़ जी कबर ठाहिण वारो सिद्दीक़ ऐं फारूक आहे। सच ॿुधायो, सच ॿुधायो, पा मुंहिंजे अमड़ जी कबर माइट ऐं अज़ीज़ सॼण ठाहींदा या दुश्मन ठाहींदा? ॾाढे त ॻाल्हाए।
मुझा दोस्तों अदीजो मौला अली शेर खुदा जे अम्मा जी कब्र ठाहण वारो सिद्दीक अकबर आई फारूक आजम उन खां बाद में जमल जनाज़ो पढ़ी खणी आया कब्र शरीफ तैयार थी वई सामी मामी तैयार थी वई महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण लाश रखराए पाण फरमायो ॾियो ख़बर जे क़िबला कब्र तैयार पाण फरमायो सब कब्र खां ॿाहिरि निकिरी अचो सब कब्र खां ॿाहिरि निकिता मुस्तफ़ा फरमायो हथ ॾेई मूंखे हेठि लायो महबूबा हथ ॾेई हेठि लथा लही करे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अम्मा फातिमा वारी सामीअ में सुम्ही पिया सभी जो सुभान अल्लाह सुम्ही मदीने जो मीर फरमाए तो कब्र ओ मिट्टी तू कैसे कान बख्शींदिया जेको ईंदो आ त के भीड़ ॾींदिया तकलीफ़ ॾींदिया पर मां मोहम्मद तोखे सिफारिश करण आयो आहियां मुंहिंजे अम्मड़ खां बाद में जेका मुंहिंजी अम्मा हिसा तो वटि अचे थी उन्हीअ खे तकलीफ़ न ॾिजां उनजे मथां कुशादी थिजां उनखे सुकून ऐं आराम ॾिजां उनखे अहिड़ो भाकुर पाइजां जहिड़ो बच्चे खे अम्बड़ भाकुर पाईंदी आहे ऐं हुज़ूर उते जेका दुआ घुरी आहे उन दुआ जी तोखे माना सिंधी में ॿुधायां पाण फरमाइनि था मुंहिंजा मौला मां मोहम्मद तुंहिंजे दरगाह में नबियनि जे सदके कंहिंजे सदके नबियनि जे सदके ऐं तुंहिंजे हबीब मुहम्मद जे सदके दुआ थो घुरां त मुंहिंजे अम्मड़ जे मथां कब्र खे कुशादो फरमाइजां सुभान अल्लाह वाह भाग तुंहिंजा अम्मड़ फातिमा चओ सुभान अल्लाह केॾी न हुनजी खुशकिस्मती हूंदी हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी आहे उन खां पोइ पाण ॿाहिरि निकिता आहिनि ऐं उन सामीअ में अम्मा साइण खे संभालियो अथनि अदा मां तोखे चवां थो त उहा सामी छा हूंदी जहिड़ो महबूब जे सदके रोज़ो बणिजी वई आहे रोज़ा माना जन्नत रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वरी एडी शौक़त हुई जे अम्मड़ ख़िदमत कई त मुस्तफ़ा वरी वीदे वीदे सिलो ॾेई छॾियोसि मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त सही असांजो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो चओ सुभान अल्लाह मां कल्ह ताज़ो वेठे पढ़ियो हिकिड़े किताब में इहो शाह अब्दुल लतीफ़ जो पढ़ ॾाढो आहे ऐं मुरीद हज़रत मखदूम सरवर नूह जो आहे हालन वारो बुज़ुर्ग मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह उनजो वॾे खां वॾो ख़लीफ़ो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो बुज़ुर्ग आहे जमल शाह अब्दुल करीम गुज़ारे वियो उनजी क़ब्र खयूं क़ब्र खणी अची साईं अब्दुल करीम जो जनाज़ो क़ब्र जे मथां रखियऊं हाणे लाहिन पिया त अंदरो क़ब्र मां आवाज़ पियो अचे काथों पे आवाज अचे भली आए कांध मून माणियन झिरे होया पुराना पाद पर तुझे नीह नवा कया आरफ बिल्लाह वलीउल्लाह साहिब तक़वा है मुंहिंजा दोस्त हो कब्र में पहुंचा तो कब्र जो इस्तक़बाल पई भली आए कांध मुंह निमाणियन झिरे होया पुराना पाद पर तुझे नीह नवा कया अर्ज करण जो मतलब यो आ त मुंहिंजो अल्लाह महबूब के ज़मीन ते बि दीदार कराए पे सॼो याद आ विसरी वियो दीदार कराए सके पियो न वो मथे छो थो घुराए सबब ही आ हिकड़े पासे खदीजतुल कुबरा जी जुदाई बे पासे चाचे साईं जी जुदाई मुस्तफा जो कल्ब परेशान रहन लगो महबूब जी परेशानी के अल्लाह ताला डिठो शाहदल हक कुलूबन फलम यर कल्बल अशवक मिन कल्ब मुहम्मद फअकरमहु बिल मेराज अल्लाह ताला मुशाहिदो फरमायो तो मुझे मोहम्मद करीम जे दिल ते बारा मुझे हबीब करीम जे दिल ते घरवारी चाचे जो गम्मा मुस्तफा जी दिल घणो परेशान आ अल्लाह ताला कल्बन जो मुशाहिदो फरमायो उन टाइम ते अल्लाह पाक मुशाहिदे में डिठो तो मोहम्मद करीम जे दिल में अल्लाह जे दीदार जो शौक़ आ
महबूब बिल मेराज वो अल्लाह ताला इंतजाम क्यों तो सोना जमीन खान अरशन ते लामकान ते बथे घुराए तो के दीदार कराए तो जा गम दूर तो फरमाया तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात लामकान ते घुराए पंहिंजे महबूब के पंहिंजो दीदार करायो ऐं असांजो ईमान आ त मुस्तफ़ा जो दीदार बरहक़ आ ऐं मुस्तफ़ा जो मेराज जिस्मानी आ ॾाढे जो कहिड़ो आ मेराज तोखे जिस्मानी थियो सारो सैर तोखे सुबहानी थियो सारो ॾेहो आहे तुंहिंजो ॾानी थियो पसी मलक थिया मस्तानो नबी तुझे शान मथा सुभान अल्लाह तुझे शान मथा कुर्बान नबी घोड़ा बार बचा जिद जान नबी तुझे शान मथा अल्लाह ताला तव्हां जी असां जी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए वाह जो बोलन पकड़ियो आहे हाँ यार इहा मेराज सां वाइदो हिन जो महबूब के खुदा मेराज ते घुरायो चो सुभान अल्लाह पहिरों आसमान ॿियो टियों चौथों पंजों छहों सतों चईं आसमान ते मूसा अलैहिस्सलाम अॻु झलियो बीठो मूसा अलैहिस्सलाम कब्र में भी आ रहे तो मूसा काइमन युसल्ली फी कब्रिही मुस्तफा फरमायो रस्ते में मां ॾिठो तो मूसा कब्र में अंदर बीठो तो नमाज पढ़े वरी पाण अॻिते वधी आया बैतुल मक़दस में तो मूसा सिफ़ में बीठो वरी छहें आसमान ते पहुता तो मूसा अॻे मुस्तफा खां बीठो पुछो लहाबिन खां हिकिड़ो नबी टिन जॻहुनि ते कीअं आहे कब्र में भी आहे बैतुल मक़दस में भी आहे चौथे छहें आसमान ते भी आहे ॼणो त हिकु आहे टिन जॻहुनि ते कीअं पोइ चरिया जे मूसा टिन जॻहुनि ते अची सघे थो त मुस्तफ़ा मोमिननि वटि बि अची सघे छो त अल्लाह जे नबियनि जो जिस्म लतीफ़ आहे हिकिड़ो चइबो आहे कसीफ़ ॿियो चइबो आहे लतीफ़ कसीफ़ जी मिसाल मूंखे ॾिसो था हॾा हे खल हे कपड़ा हे पेर हे वजूद हे वार हथ लाए त लॻे पियो हे जिस्म आहे पर कसीफ़ आहे ऐं हिन रोशनी खे बि जिस्म आहे पर हथ लाए त हथ में अचे ई कान थी इहो लतीफ़ आहे इहो छा आहे चओ ॾाढे ॻाल्हायो ॾाढे छो था ॻाल्हायो तंहिंजे करे कसीफ़ जिस्म मुख़्तलिफ़ जॻहुनि ते न अची सघंदो आहे लतीफ़ जिस्म हिकिड़े ई टाइम ते हज़ारनि जॻह ते हूंदो आहे सिज जो आसमान में 12 बजे जो बीठो हुजे न चंड आहे मथे ॾिसण में अचे थो मोरे आहे शाहपुर जहानिया शाहपुर चाकर सकरण में अड़े शिरक थी वियो हिकिड़ो चंड जाथे काथे मोल में जो तो ढूंढो ढेरी इहो हिकिड़ी जॻह ते हुजण वारो काथे काथे के थो चओ त इहो लतीफ़ लतीफ़ हर जाइ ते नज़र ईंदो आहे अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो जिस्म बि लतीफ़ आहे मौलवी अशरफ अली थानवी जो हवालो ॾियां त तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अचे त कानून अथव क़ुरान ॿुधायो हदीस ॿुधायो फिक़ह ॿुधायो हवाला ॾियो कोन मञीदा पंहिंजे मौलवी जो नालो चयो आहे कहिड़ी किताब या भला अड़े क़ुरान छुटो हदीस छुटी मौलवीअ ते मरी थो पवे मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी हज़रात जो मां को बेअदबी तो कोन थो कयां अदब सां थो नालो खणा मौलाना अशरफ अली साहब थानवी चङो भलो आलिम आहे ऐं चङो भलो देवबंद जो वॾो पीर आहे उहो किताब में लिखे थो जामिउ करामातुल औलिया किताब आहे उन में लिखे थो त हिकिड़ो मुरीद आयो पीरान पीर वटि साईं सुभाणे रोज़ो मां वटि छोड़जो पाण फरमायो तयारी कजां मां ईंदुसि
वरी ॿियो आयो कि मिला रोज़ो मां वटि छोड़जो पाण फरमायो तयारी कर मां तो वटि सुभाणे ईंदुसि वरी टियों आयो साईं गुलाम मुस्तफ़ा से रोज़ो मां वटि छोड़जा पीराणे पीर फरमाया तयारी कर मां तो वटि ईंदुसि वरी चौथो साईं मौलाना निसार अहमद आयो चई सुभाणे तयारी कर मां तो वटि ईंदुसि इहे 39 माण्हू आया घणा माण्हू को दौड़ जो को बांधी जो को पक्का चांग जो को कोट लालू जो को दरिया खान मरी जो को शाहपुर जो को दौड़ जो को शाहपुर जानिया जो को मोरे जो को सकरन जो ई मिसाल मुख्तलिफ जगह जा 39 माण्हू त पीराणे पीर जो मुरीद वेठो हो हज़रत अली हैती वॾो ख़लीफ़ो हो पीराणे पीर जो जॾहिं 39 ॼण खे जे तो वटि बि ईंदुसि तो वटि बि ईंदुसि तो वटि बि सुभाणे तो वटि ईंदुसि ॾिसी ॾिसी ख़लीफ़ा हुजाइता हूंदा न ॾिसी भला कंहिंजे वेंदे बि कि कंहिंजे वेंदे ई कोन्हे कहने वींदे भी हज़रत गौस पाक फरमाया तो वटि भी रोज़ो खोली तो वटि भी ॿियो रिहाड़ो थियो अली हैती रोज़े जो टाइम जेको हो न ते खाधो बाधो ठाहियो पीराण वटि रोज़ो खोलियो मानी खाधऊं निमाज़ पढ़ियूं कचहरी कयूं इशा जी निमाज़ घर पढ़ियूं उन खां पोइ दुआ घुरी हलिया विया कि हाणे पीराण पीर अॼु मां वटो बाक़ी 39 माण्हू ॾिसां ॿिए ॾिहाड़े ते 39 ई माण्हू आया सभिनि चयो ख़ुदा जो कसम आहे कल्ह पीराण पीर असां वटि रोज़ो थियो अदा अब्दुर्रहीम का ग़लति ॻाल्हि कोन कंदो आहे ऐं मां पंहिंजे अखियुनि सां हवालो पढ़ी ॾिसी पोइ ॻाल्हि कंदो आहियां जेकॾहिं कंहिंखे शक हुजे अचे मैदान में त मां ॾेखारियांसि जेकॾहिं मूं वारी ॻाल्हि सची आहे मौली अशरफ अली चवे थो त औलिया अल्लाह जा जिस्म लतीफ़ हूंदा आहिनि हे त 40 जॻहूं पर जे 40,000 जॻहुनि ते वली वञे त बैक वक़्तु वञी सघे थो तोखे मौलवी जो मुल्क ॾिठल ई कोन्हे तूं इन मुल्क खे सिखियो ई कोन्हे तोखे इन तसव्वुफ़ जी ख़बर ई कान्हे त विलायत जो मक़ाम छा हूंदो आहे कम अज़ कम पंहिंजे अकाबरीन खे पढ़ जेकॾहिं मूसा 3 जॻहुनि ते आहे त आमना जो लाल बि हर जॻह ते आहे किसो मुख़्तसर दोस्तो अज़ीज़ो जमल मूसा अलैहिस्सलाम साम्हूं मिलियो महबूब खे चई मरहबा 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 बिन नबी सालिह व अख सालिह ओ मुझा भलारा भाव ओ मुझा भलारा नबी तो ते सलाम हुजे मरहबा मरहबा कई हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के अर्ज़ कई कि बिला हिकिड़ो सुवाल हिकिड़ो कहिड़ो सुवाल सही तव्हां जी हदीस उलमाए उम्मती अंबिया ए बनी इसराइल मुझा उम्मत जा आलिम इए अथव जीअं बनी इसराइलन जा नबी हुआ जहिड़ा न नबीअन जहिड़ा न सुभाणे मथां को चएव चओ नबीअन बल्कि जीअं नबी दीन जी ख़िदमत कंदा रहनि था ऐं कंदा आहिनि इएं मूंखां बाद में मुंहिंजे उम्मत जा वली बि दीन जा ख़ादिम थी रहा इमाम गज़ाली खे कंहिं ॿुधायो हज़रत मूसा खे कंहिं ॿुधायो त नबी सही हदीस चया मूसा त अॻे गुज़री वियो महबूब त पोइ आयो पर मूसा खे ख़बर आहे त मुस्तफ़ा छा फरमायो आहे हुज़ूर फरमा मूं सही चयो आहे मूं सही चयो आहे चएसि भला अहिड़नि आलिमनि मञा हिकिड़े आलिम सां मुलाक़ात त कराए अहिड़नि आलिमनि मञा हिकिड़े आलिम सां मुलाक़ात त कराए पाण करीमन दुआ फरमायूं त हज़रत इमाम गज़ाली जो रूह मुबारक हाज़िर थी छो त इमाम गज़ाली महबूबन खां 300-400 साल पोइ आयो आहे त हाणे उन टाइम ते रूह त हुयो पर पाण ॼाओ कोन हो अल्लाह जे नबी जी दुआ सां इमाम गज़ाली जो रूह हाज़िर थियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनज़ुर या मूसा मूसा निहार ही उन्हनि आलिमनि मञा हिकिड़ो आलिम आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह जी मोकल मिले त मां हिन तव्हां जे आलिम सां ॻाल्हायां
मूसा अलैहिस्सलाम इजाज़त घुरी त मूंखे मोकल मिले त मां तव्हांजे हिन आलिम सां ॻाल्हायां। ॻाल्हाईस? मूसा तो पुछे मस मुक अबा नालो छा थी? मूसा तुंहिंजो नालो छा? नालो यार कहिड़ो भलो थी, मोहम्मद उस्मान। सोणे उस्मान ज़िन्नूरैन जो बि सोणे कलंदर जो बि ॾाढो चओ सुभान अल्लाह। सोणे कलंदर जो नालो बि मोहम्मद उस्मान। महबूबन करीमन जे साम्हूं हज़रत इमाम गज़ाली बीठो आहे, हेॾो मूसा बीठो आहे, विच ते सोणो नबी आहे। इजाज़त घुरियईं कि बिला पुछांसि, पुछ मस मुक नालो छा थी? चई इस्मी मुहम्मद इब्ने मुहम्मद इब्ने मुहम्मद। मुंहिंजो बि नालो मोहम्मद, अब्बे जो नालो बि मोहम्मद, ॾाॾे जो नालो बि मोहम्मद। ॾिसो बरकत वारा कीअं माण्हू आहे, कहिड़ा नाला भला रखंदा। जंहिंमहिल नालो जेको ड्रिग कयईं, मुंहिंजो बि नालो, अब्बे जो बि नालो, ॾाॾे जो बि नालो, त मूसा त जलाली हो न। मूं चयो मां तुंहिंजो नालो चाहे, वरी तूं यको ड्रिग खणी कई आहे। अब्बे जो नालो ही, वरी ॾाॾे जो नालो, ड्रिग छो थो करे? जी मूसा अलैहिस्सलाम माफ़ कजां, तोखे अलाह साईं चयो हो वमा तिलक बियमीनिक या मूसा। मूसा तुंहिंजे हथ में छा आहे? तोखे चवणो हो हिया असाय, बस तो छो ड्रिग कई? हिया असाय अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा अला गनमी वलिय फीहा मआरिब उखरा। तो जो चयो त हीअ लठ आहे, हिन सां मां टेक ॾींदो आहियां, हिन सां मां बकरियूं चारींदो आहियां, हिन सां पापड़ छाणींदो आहियां, हिन मज़ा मां माल गाह जो गाह माल जे लाइ वणनि मां छाणींदो आहियां, ॿिया बि हिन मां फ़ाइदा मां वठंदो आहियां। तो छो ड्रिग कई मूसा अलैहिस्सलाम? मूसा अलैहिस्सलाम चयो त मूंखे ख़ुदा जे साम्हूं ॻाल्हाइण में मज़ो पे आयो, त घणो ख़ुदा सां ॻाल्हायां। हज़रत इमाम गज़ाली चयो त मूंखे बि मज़ो थो अचे त हेॾो मुस्तफ़ा बीठो ॾिसां, हेॾो मूसा सां बीठो ॻाल्हायां। मां बि ड्रिग हिन जे करे कई आहे त दिलबर जो दीदार हुजे ऐं तोसां पियो कलाम कयां। त महबूब पंहिंजी आंगुर खणी उन रूह शरीफ़ खे हीअं हई घुत हिते अदब या गज़ाली, ऐं गज़ाली अदब कर साम्हूं मूसा कलीमुल्लाह, अदब कर। मामलो ख़त्म थी वियो। महबूबन खां 400 450 500 साल पोइ इमाम गज़ाली अंबड़ जे पेट मां ॼाओ त हिन जॻह ते उहो मुस्तफ़ा जे आंगुर जो निशान ठहियो पियो। अहिड़ो हो इमाम गज़ाली जेको हज़रत ख्वाजा तूसी रहमतुल्लाह अलैह में पढ़ियो हो ऐं जंहिंजे करे हुन मदरसे खे आबाद रखियो हो। अल्लाह तबारक व तआला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला हिन मदरसे खे आबाद फरमाए। मां वरी बि उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जन साईं मुफ्ती साहब मोहम्मद इस्माइल जे साहिबज़ादनि सां ताआवुन कयो आहे ऐं ही मदरसे जी इमारत ठाही अथनि। मरहूम नूर मोहम्मद कुतुब शाही आवान साहब जे फर्ज़ंद हाजी मोहम्मद उस्मान कुतुब शाही आवान साहब ख़र्च करे ऐं हिन मदरसे खे तैयार करायो आहे। बस अॼु असां अल्लाह जे दरगाह में दिल जे हुज़ूर सां उन जे लाइ दुआ घुरूं था, ख़ुदा हुनखे माल रिज़्क़ में माला माल फरमाए, क़यामत जे ॾिहाड़े हुनखे हुज़ूर जी हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह ताला हुनखे पंहिंजे औलाद समेत खानदान समेत सदाई ख़ुश रखे। मुंहिंजा अल्लाह हिन दीन जे कमनि में जेको बि हिसो वठंदो उनजो हमेशा क़यामत ताईं नालो ज़िंदा रहंदो। अल्लाह ताला साईं जे बचड़नि खे साहिबज़ादनि खे बरकतूं ॾे जेके दीन जी ख़िदमत कनि था ऐं जेके तालिब इल्म पढ़ी विया आहिनि। अल्लाह ताला उनखे इल्म बा अमल नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।